रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम। इंसान जॾहिं खां पैदा थियो आहे त उहो हमेशह हिकिड़े ख़ौफ़ वारी हालत में रहियो आहे। जेकॾहिं ख़ौफ़ वारी हालत या कंडीशन ते गौर कयो वञे या उन शइ ते ॾिठो वञे त सभ खां ख़तरनाक जेका ख़ौफ़ वारी कंडीशन हूंदी आहे उहा रिजेक्शन वारी हूंदी आहे। यानी असांखे ख़ौफ़ रहंदो आहे त कंहिं बि जॻह ते असांखे रिजेक्ट न कयो वञे। ख़ासि तौर ते जॾहिं असां शख़्सी हवाले सां कंहिं माण्हू सां मिलंदा आहियूं या उन सां पंहिंजी असां दिलि जी ॻाल्हि ओरींदा आहियूं या अंदर जी ॻाल्हि ओरींदा आहियूं त इन ख़ौफ़ में रहंदा आहियूं त जीअं असां उन ते पंहिंजो असरु छॾियूं। जॾहिं न को बि इंसानु कंहिं ॿिए माण्हूअ जे मथां गुफ़्तगु दलील ऐं ॻाल्हियुनि जे ज़रिए असरु छॾण जी कोशिशि कंदो आहे त पक ॼाणो त हू चाहींदो आहे त हू हुन सां मुस्तक़िल तौर ते गॾु रहे या सुठे पॉज़िटिव सोच सां रहे। जेको इंसानु हमेशह लड़ाईंदो आहे त हू कंहिं बि तरीक़े सां रिजेक्ट न कयो वञे। तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं असां नौजवान जेके ॾिठा आहिनि उहे समूरा जॾहिं को जॉब जे लाइ वेंदा आहिनि त उन्हनि जे ज़हन में हमेशह इहो ई ख़ौफ़ हूंदो आहे त रिजेक्ट न कयो वञे। जेको माण्हू रिजेक्शन वारे ख़ौफ़ मां नथो निकिरी सघे उहो ज़िंदगीअ में कॾहिं बि पुरसकून या ख़ुशीअ में नथो रही सघे। छो जो जॾहिं माण्हू रिजेक्शन वारे ख़ौफ़ खां निकिरंदो आहे तॾहिं ई कामयाबु थींदो आहे। ज़रूरी न आहे त जेका शइ जेका क्वालिटी जेका ख़ासियत जेका ख़ूबी जेका खामी जेके समूरा ऐब तव्हां में मौजूदु आहिनि उहे ॿियनि में बि मौजूदु हुजनि, ईअं न हूंदो आहे। असां हमेशह पंहिंजो पाण खे ॿियनि जे आॾो उछलींदा आहियूं त उहे असांखे पंहिंजी सोच पंहिंजे शऊर ऐं पंहिंजे फ़हम ऐं तजुर्बे जे बुनियाद ते परखनि, जेको ग़लति आहे। असांजी परख असांजे अंदर में रखियलु हूंदी आहे, असांजी सोच असांजे अंदर में रखियलु हूंदी आहे। इंसानु दुनिया में घणे में घणो पाण सां गुफ़्तगु कंदो आहे ऐं पंहिंजो आवाज़ु ई ॿुधंदो आहे। ऐं केॾा न ख़ुशनसीब आहिनि उहे माण्हू जेके पंहिंजो आवाज़ु ॿुधनि था, पंहिंजी रहनुमाई कनि था ऐं पाण अॻिते वधनि था। ऐं दुनिया में बदनसीबीअ जा केतिरा ई दरवाज़ा आहिनि। वधि में वधि बदनसीबीअ जो दरवाज़ो इहो आहे त जॾहिं माण्हूअ खे रिजेक्शन जो ख़ौफ़ हुजे, रिजेक्ट थी वञे ऐं उन जे ख़ौफ़ मां रहे। हाणे उन रिजेक्शन वारे ख़ौफ़ मां ॿाहिरि कीअं निकिरिजे? सभ खां पहिरियों त तव्हां में हिकिड़ी सेल्फ रेस्पेक्ट हुजणु घुरिजे। यानी तव्हां पंहिंजो पाण खे इज़त जे निगाह सां ॾिसो, उन जी अहमियत सां ॾिसो, पाण खे वैल्यू ॾियो, पंहिंजो क़दुरु कयो, पंहिंजी अहमियत खे सुञाणियो। जॾहिं तव्हां पंहिंजी अहमियत खे सुञाणींदा आहियो, पाण खे अहमियत ॾियणु लॻंदा आहियो, पाण खे वैल्यू ॾियणु लॻंदा आहियो त दुनिया वारा बि तव्हांखे वैल्यू ॾियणु शुरू कंदा आहिनि। कंहिं हिकिड़े इंसान जे रिजेक्ट करण सां माण्हू जी ज़िंदगी तबाह नथी थिए, बर्बादु नथी थिए। या कंहिं हिकिड़े माण्हू जे एक्सेप्ट करण सां तव्हांजो वैल्यू या क़दुरु वधी नथो सघे। वैल्यू या क़दुरु ज़माने शनासीअ सां गॾु त हलंदो आहे, पर उनजो घणो तालुक़ु माण्हूअ जे ख़ुदि जी वर्थ सां बि हूंदो आहे। यानी जंहिं माण्हूअ जी पंहिंजी वर्थ वॾी हूंदी आहे, पंहिंजो वैल्यू घणो हूंदो आहे, उहो कॾहिं बि कंहिंजी फ़िकिर न आहे कंदो त माण्हू छा था चवनि या ज़मानो छा थो चए। के के इंसान अहिड़ा सेंसिटिव हूंदा आहिनि जो जॾहिं उन्हनि जे आॾो कंहिं बि शइ जे लाइ इनकार कयो वेंदो आहे त हू पंहिंजो पाण खे घटि सम्झणु शुरू कंदा आहिनि। शायदि हू ॼाणंदा आहिनि त हाणे हुनजो वैल्यू जेको आहे घटि थियणु शुरू थी वियो आहे। वैल्यू या जेका रिजेक्शन हूंदी आहे इहा माण्हू सां मुस्तक़िल ॻंढियल न हूंदी आहे, पर जेके असांजा ख़्याल हूंदा आहिनि, जेके असांजी सोच हूंदी आहे, उहा त हमेशह कंडे वांगुरु चुभंदी रहंदी आहे। जेको माण्हू माज़ीअ जे दरवाज़े ते वञी ऐं सिर्फ़ु उते दरवाज़ो खटखटाईंदो आहे पियो, खड़काईंदो आहे पियो, त उनखे सिर्फ़ु माज़ीअ जा ॾुख ई हमेशह ज़ाहिर थींदा आहिनि। मुस्तक़बिल जो वसी मैदान एॾो खुलियलु आहे जिते सरसब्ज़ वादी आहे, सवें गुल आहिनि, किरोड़े सितारा मथां चिमकंदड़ हूंदा आहिनि, पर उहे माण्हूअ खे नज़र घटि ईंदा आहिनि। तव्हां कोशिशि करे जेकॾहिं कंहिं बि जॻह ते जॉब में, तव्हांजे लव में, तव्हांजे कंहिं दोस्तीअ वास्ते में, कंहिं मिटी माइटीअ में, कंहिं अफेयर में, कंहिं ॻाल्हि में, जेकॾहिं कंहिं वापार में, कंहिं धंधे में रिजेक्शन जो असरु थो थिए त उन मां ॿाहिरि निकिरी अचो ऐं पाण खे वैल्यू ॾियो, पाण खे अहमियत ॾियो ऐं ॿियनि जे ॻाल्हियुनि खे पंहिंजे दिमाग़ ते या पंहिंजे दिलि ते खणण जी का ज़रूरत कान्हे का। छो त जॾहिं बि इंसानु को बोझ या को वज़न पंहिंजे अंदर में खणंदो आहे त उनजो असरु सिर्फ़ु उन माण्हूअ ते ई पवंदो आहे। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हूअ खे पाण खे तब्दील करणी पवंदियूं आहिनि ऐं ॿाहिरीं दुनिया उन लाइ कुझु बि नथी करे सघे।
तव्हां जीअं इंसानु कुझु शयूं खाईंदो आहे, इन लफ़्ज़ ऐं ख़्याल बि इंसानु खाईंदो आहे। उन्हनि सां बि पेट भरिबो आहे, उन्हनि सां बि दिमाग़ु भरिबो आहे। जॾहिं तव्हां सुठी सोच वारा लफ़्ज़ खाइणु शुरू कंदव, उहे हज़म थी विया ऐं उन्हनि जा सुठो तव्हांखे नतीजो मिलणु शुरू थी वियो, त तव्हांजे ज़हन में, तव्हांजे दिलि में पॉज़िटिविटी अची वेंदी। असां हमेशह तवको रखंदा आहियूं ॿियनि मां त उहे सुठे नमूने सां असां सां वर्ताव कनि, सुठे नमूने सां हलनि, ऐं इहो तॾहिं ई मुमकिन थी सघे थो जॾहिं तव्हां पंहिंजी सेल्फ रेस्पेक्ट वारी हिकिड़ी लिमिट रखी करे ॿियनि सां सुठो हलंदव, तव्हांखे रिज़ल्ट बि सुठो मिलंदो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।